अस्सलामुअलैकुम नाज़रीन, यूट्यूब चैनल तां नज़ीर अहमद अंसारी तव्हां सां मुखातिब आहे। अॼु असां तव्हांखे पीर जुम्मन शाह जे मेले ते वठी आया आहियूं। तव्हांखे पीर जुम्मन शाह जो मुकमल मेलो ॾेखारींदासीं यूट्यूब चैनल तां। नाज़रीन खे गुज़ारिश आहे चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कयो। तव्हांजी महिरबानी ऐं पंहिंजे पसंदि जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कंदा। असांजी हीअ कोशिशि केतिरी कामयाबु वई उन जे बारे में असां तव्हांजे राय जो इंतज़ारु कंदासीं। अॼु ही पीर जुम्मन शाह जो मेलो हर साल पडीदन में लॻंदो आहे। इन साल बि वॾी धूमधाम सां मेले जी शुरूआत थी चुकी आहे। अॼु असां तव्हांखे पीर जुम्मन शाह जे मेले जो मुकमल जाइज़ो वठी ॾेखारींदासीं। तव्हां असां सां गॾु हुजो ऐं मेले खे इंजॉय कयो। वॾा वॾा फ़नकार मेले में आयल आहिनि, पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं मेले जा शौक़ीन वधि में वधि मेले में शरीक आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त केतिरो हुजूम आहे। परे परे खां माण्हू कई अची पडीदन जे मेलो ॾिसंदा आहिनि। 109 उर्स मुबारक आहे पीर जुम्मन शाह जे मेले। साईं पीर जुम्मन शाह मुल्तान जे गौस बहाल जा मेलो ॾिसी रहिया आहियो तव्हां पीर जुम्मन शाह जो। साईं पीर जुम्मन शाह मुल्तान खां आयो, जंहिं सिंध में अचे दीन इस्लाम जी तबलीग कई ऐं काफ़ी गैर मुस्लमाननि खे मुस्लमान कयो। हाणे वॾी उन्हनि जी दीन जी ख़िदमत आहे दीनी तौर ते माशा अल्लाह। गौस बहाल मुल्तान वारे लड़िया सोने जो गौस बहाल जो ख़ानदान आहे। पाण हाशमी कुरैशी आहिनि। हिन वक़्तु जेको पीर जुम्मन शाह जो गादी नशीन आहे पीर रुकनुद्दीन हाशमी कुरैशी आहे। हिन खां पहिरियां गादी नशीन पीर शेख अहमद कबीर हुया, जेके साईं पीर रुकनुद्दीन जा वालिद हुआ। उन जी वफ़ात खां पोइ नंढी उमिरि में पीर रुकनुद्दीन हाशमी कुरैशी गादी संभाली ऐं तमामु बहितरीन नमूने सां गादीअ खे संभाले रहियो आहे। इहो तव्हांजे साम्हूं आहे। हे हींअर माण्हू वञी रहिया आहिनि जोग मौत जे खूह ॾिसण जे लाइ। तव्हांखे मौत जे खूह में मोटर साइकिल जा कमालात बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। उन सां गॾोगॾु सरगस जा बि कमालात तव्हांखे ॾेखारींदासीं। राति जो टाइम आहे, तमामु ख़ूबसूरत मंज़र आहे। परवाना बि परवाज़ करे रहिया आहिनि। मेले जा शौक़ीन बि मेले मां मज़ो वठी रहिया आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि। हीअ आहे मौत जो खूह। हाणे मोटर साइकिल वारो तयारी कंदो, तव्हांखे पंहिंजा करतब ॾेखारींदो। यूट्यूब चैनल तां ई तव्हांखे पडीदन जो मेलो पीर जुम्मन शाह जो तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। पसंदि अचण जी सूरत में कमेंट सेक्शन में वञी ख़ूबसूरत कमेंट ज़रूरु कंदा। हीअ आहे पीर जुम्मन शाह जो मेलो मौत जो खूह, जेको तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो। चंद लम्हनि में मोटरसाइकिल मथे परवाज़ कंदी।
पर तव्हां अहिड़ी कॾहिं बि ग़लती न कजो। ॾिसो परवाना, परवाननि जी परवाज़ ॾिसो, ख़ूबसूरत परवाननि जी। उन सां गॾु इहे मौत जे अख़ो जी मोटरसाइकिल जा कमालात तव्हां ॾिसो, लुत्फ़ अंदोज़ थियो। असांजी कारकर्दगीअ ते बि ज़रूरु लिखंदा, ॻाल्हाईंदा, कमेंट कंदा। न लॻे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। मोटरसाइकिल जो कमाल शुरू थी वियो, मोटरसाइकिल जो कमाल शुरू थी वियो, मोटरसाइकिल जो कमाल शुरू थी वियो। तव्हांखे सर्कस जा बि कमाल ॾेखारींदासीं। इहा पीर जुमन शाह जो मेलो मौत जो खूह। वॾो कमाल आहे, वॾो कमाल आहे। वाह 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 वाह, वॾो कमाल आहे। तमामु बहितरीन ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां मोटरसाइकिल हलाए रहियो आहे, वॾे कॉन्फिडेंस सां, एतमाद सां। माशाअल्लाह, ज़बरदस्त। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाअल्लाह, ज़बरदस्त, ख़ूबसूरत कमाल। मौत जो खूह पीर जुमन शाह जो मेले में मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। पीर जुमन शाह जो हर साल मेलो पढ़ीदन लॻंदो आहे। हाणे अचूं त तव्हांखे सर्कस जा कमालात ॾेखारियूं। आस्ते आस्ते पब्लिक लहंदी, परवाननि जी परवाज़ जारी आहे। ही मेले जा पांधीअड़ा, मेले जा शौक़ीन हज़रात जोग दर जोग मेले में अची रहिया आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि, लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि मेले जे मंज़र मां। राति जो मंज़र आहे, ख़ूबसूरत मंज़र आहे। ये सर्कस जा कमालात, पीर जुमन शाह जो मेलो लॻ पढ़ीदन हर साल लॻंदो आहे। इन साल बि वॾी धूमधाम सां मेलो जारी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो कमालात, सर्कस जा कमालात। नाज़रीन खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। असांजी हिमत अफ़ज़ाई जे लाइ असां तव्हांखे मुकमल पीर जुमन शाह जो मेलो ॾेखारींदासीं, पर तव्हां असां सां गॾु हुजिजो। ये मज़ा है फनकार सर्कस जा। सर्कस जा मज़ा है फनकार। लाइटिंग जो ज़बरदस्त इंतज़ाम, ख़ूबसूरत लाइटिंग जो इंतज़ाम ॾिसी रहिया आहियो। मज़ा है फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। ये तव्हांजे साम्हूं सर्कस।
मेले जी सूंहं सर्कस हूंदो आहे, मोत जो खूह हूंदो आहे, चिड़ियाघर हूंदो आहे, झूला हूंदा आहिनि, इहे मेले जी सूंहं हूंदा आहिनि। नाज़रीन, असां बाज़ार में अची चुका आहियूं मेले जी। तव्हांखे मेले जी बाज़ार ॾेखारियूं था। तव्हां ॾिसो कहिड़ी ख़ूबसूरत दुकानदारी सिंगारियल आहे। तमामु सुठे नमूने सां दुकान सिंगारिया विया आहिनि। मनियार जा दुकान आहिनि, मिठाई जा दुकान आहिनि, किशमिश जा दुकान आहिनि। तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां हिननि खे सिंगारियो वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था त केॾी महिनत सां सिंगारियो वियो आहे, मुख़्तलिफ़ रंगनि सां, मुख़्तलिफ़ शयुनि सां। तमामु ख़ूबसूरत बहितरीन अंदाज़ में दुकानदारी माशाअल्लाह ॾिसो ख़ूबसूरत तरीक़े सां सजाया विया आहिनि। पब्लिक जो अचण ऐं वञणु, मेलो 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 पीर जुमन शाह जो मेलो आहे। तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो अंदरि बाज़ार जो मंज़र। राति जो टाइम आहे, पर शौक़ीन नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहिनि नंढड़ा ॿार बि राति जे टाइम ते बि मेले में आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि, मज़ो वठी रहिया आहिनि। तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां दुकानदारी सजाई वई आहे, मेलो मचायो वियो आहे। पीर जुम्मन शाह जो मेलो वॾी तरह हर साल लॻंदो आहे। वॾी धूमधाम सां हिन साल बि मेलो लॻो आहे, जंहिंजा मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां, ख़ूबसूरत अंदाज़ सां राति जे वक़्त जी सीन आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त कहिड़ी न ख़ूबसूरती लॻी पई आहे, लाइटिंग केॾी ख़ूबसूरत आहे। मेले खे इंजॉय करे रहिया आहिनि। परे परे खां कई अचनि था मेलो घुमण। मेले जो लुत्फ़ पंहिंजो आहे, आम शहर जो लुत्फ़ वरी पंहिंजो आहे। मेले जी ख़ुशी बि अलॻि आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त कीअं न दुकान सिंगारिया पिया आहिनि, मिठाई वारा, किशमिश वारा पंहिंजे धंधे में मशगूल आहिनि। ख़रीदार बि ख़रीदारी करे रहिया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदुमि हिन पीर जुमन शाह जे मेले ते पाकिस्तान जा वॾा वॾा फ़नकार बि आया, जिन में बसि इनायत हुसैन भट्टी, आलम लोहार, शौकत अली, साईं अख्तर हुसैन ऐं ॿिया खोड़ सारा वॾा वॾा फ़नकार, जिन में अलन फ़कीर, आबदा परीन, जलाल चांडियो, रुबीना हैदरी, सभु पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुका आहिनि पीर जुमन शाह जे मेले ते। पीर जुमन शाह जो मेलो सिंध जो वॾो मेलो आहे। जहिड़ी तरह बिट शाह जो मेलो लॻे थो, लाल शाहबाज़ कलंदर जो मेलो लॻे थो, अहिड़ी तरह सां पीर जुमन शाह जो मेलो बि ईअं ई हर साल लॻंदो रहे थो ऐं तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां। अगरि जिन पढ़ी ॾियण जो मेलो असां न ॾिठो आहे, न घुमिया आहिनि, जेके मां उन्हनि खे एतिरो चवंदुसि तव्हां हिकिड़ो दफ़ो पढ़ी ॾियण जो मेलो ॾिसो, घुमो, तव्हांखे तमामु ख़ूबसूरत मेलो लॻंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो दुकानदारी केॾी ख़ूबसूरत सिंगारियल आहे।
असल में हिन पीर जुम्मन शाह जे मेले खे प्लाट पंहिंजो आहे। उहो पंहिंजे प्लाट में बहितरीन तरीक़े सां मेलो लॻाईंदा आहिनि। जहिड़ी तरह सां लाल शाहबाज़ कलंदर जो मेलो आहे उहो बि शहर में ई मेलो थो लॻे। साईं बिटशाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो मेलो आहे उहो बि शहर में ई लॻे थो। उन्हनि जूं घिटियूं गलियूं सोढ़ियूं हूंदियूं आहिनि ऐं अहिड़ो दुकानदारी जो बि ख़ूबसूरती वारो मंज़र असां घटि ॾिसंदा आहियूं। आहे बहितर आहे, पर ही पीर जुम्मन शाह जे मेले जी जेका आहे प्लाटिंग उन्हनि जी पंहिंजी प्लाट आहे। वॾो दाइरो आहे, ख़ूबसूरत तरीक़े सां गलियूं आहिनि, ख़ूबसूरत तरीक़े सां दुकानदारी आहे। गलियूं वेकिरियूं वेकिरियूं घिटियूं आहिनि, डिघियूं डिघियूं घिटियूं आहिनि, सिधियूं सिधियूं घिटियूं आहिनि। हू शहर आहे उन्हनि जो लाल शाहबाज़ कलंदर जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शहरनि में मेलो लॻे थो त पोइ उन्हनि जी घिटियूं बि सोढ़ियूं आहिनि, वकड़ बि घणा आहिनि। ऐं हिते तव्हां ॾिसंदव त सिधियूं घिटियूं वेकिरियूं मोकिरियूं घिटियूं बहितरीन तरीक़े सां दुकानदारी आहे। पीर जुम्मन शाह जो मेलो तव्हांखे यूट्यूब चैनल तां महिरबानी महिरबानी यूट्यूब चैनल तां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। उमेद त तव्हांखे असांजी कोशिशि कावश पसंदि ईंदी। पंहिंजे बिस्मिल्लाह पंहिंजे राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कयो। किशमिश वारा किशमिश पिया मां ख़रीद कनि, मनियार वारा मनियार पिया ख़रीद कनि। तव्हां ॾिसी रहिया हर कंहिं वटि कस्टमर बीठा बीठा आहिनि, को बि दुकानदार कस्टमर खां बग़ैर न आहे। राति जो पहर आहे, पोइ बि जेको आहे ख़रीदारी जारी आहे। हे असांजे हथ जो हुनुर आहे। ही जेके अक्सर असां सॻियूं चवंदा आहियूं, परांदा, तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां इहो सिंध जो हथ जो हुनुर आहे। बहितरीन तरीक़े सां तमामु ख़ूबसूरत सॻियूं मेले में खणी ईंदा आहिनि दुकानदार। तव्हां ॾिसी रहिया आहियो कहिड़ियूं ख़ूबसूरत सॻियूं ठहियलूं आहिनि। इहो हथ जो हुनुर आहे, असां सिंध जो हथ जो हुनुर आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी इहा वीडियो पसंदि अचे त हिनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो चैनल खे। पढ़ीदनि खे तव्हांखे हींअर असां पढ़ीदनि पीर जुम्मन शाह जो मेलो ॾेखारे रहिया आहियूं। राति जे टाइम ते बि तव्हां ॾिसी सघो था त केतिरी रश आहे मेले में। शाम जो टाइम ते त अञा बि घणी ज़बरदस्त रश हूंदी आहे, ॾींहं जो बि रश हूंदी आहे। कहिड़ा ख़ूबसूरत दुकानदारनि पंहिंजनि दुकाननि खे सींगारियो आहे। ख़ूबसूरत दुकान सींगारियल आहिनि। हिन ॾिसो दोस्त पाण खे बि सींगारे छॾियो आहे, पाण खे बि हार पाराए छॾियो अथई। मिठाई वारो दोस्त पाण खे तयारु रखियो वेठो आहे। तव्हां ॾिसी सघो था त कहिड़ा ख़ूबसूरत दुकान ठहियल आहिनि। ख़रीदारी जारी आहे। पीर जुम्मन शाह जे मेले जा दादी नशीन साईं पीर रुकनुद्दीन हाशमी कुरैशी। माशाअल्लाह ॾिसो हे आहे पीर जुम्मन शाह जो मेलो 109 उर्सा। हाणे अची विया आहियूं म्यूज़िक प्रोग्राम ते। म्यूज़िक प्रोग्राम ॿुधो, ॾिसो कीअं था माण्हू पंहिंजी पसंदि जो इज़हार कनि पिया। उन्हनि खे को गीत गज़ल पसंदि अची थो वञे, पोइ हुनजो इज़हार अहिड़े तरीक़े सां हू
ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि, फ़नकार खे दाद ॾेई रहिया आहिनि, हुनजी परफॉर्मेंस मां मुतासिर थी ऐं हू हुनखे दाद ॾेई रहिया आहिनि। तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि, ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ हुनखे दाद ॾेई रहिया आहिनि। मेलो पीर जुमन शाह जो पढ़ीदन हर साल लॻंदो आहे, हिन साल बि वॾी धूमधाम सां मेलो जारी आहे। जिन पढ़ीदन जो मेलो न ॾिठो आहे दोस्तनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो पढ़ीदन जो मेलो ॾिसो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, तव्हां इंजॉय कंदव। सिंध जे वॾनि मेलनि मां हिकु मेलो आहे। फ़नकारा पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रही आहे, नाज़रीन हाज़रीन इंजॉय करे रहिया आहिनि पीर जुमन शाह जो मेलो पढ़ीदन में। नाज़रीन खे गुज़ारिश आहे त हिकिड़ो दफ़ो तव्हां पढ़ीदन जो मेलो ज़रूरु ॾिसो। तमामु ख़ूबसूरत मेले जी बेहका अॾावत आहे, सजावट आहे, बहितरीनु सजावट, ख़ूबसूरत सजावट। तव्हांखे घिटियूं वेकिरियूं मोकिरियूं घिटियूं मिलंदियूं, दुकानदारनि खे जॻह कुशादा तव्हांखे मिलंदी। ये मौसीक़ीअ जो प्रोग्राम आहे जेको हर साल हिते ई थींदो आहे। दरगाह पीर जुमन शाह जो सालियानो उर्स जारी आहे। गादी नशीन आहे साईं पीर रुकनुद्दीन हाशमी कुरैशी। हिन खां पहिरियां गादी नशीन हुया मरहूम पीर शेख अमन कबीर, जिन जो 2016 में इंतकाल थियो। उन खां पोइ नंढी उमिरि में साईं पीर रुकनुद्दीन हाशमी कुरैशी गादी संभाली ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां हू पंहिंजी गादी संभाले रहियो आहे। साईं पीर रुकनुद्दीन हाशमी कुरैशी वॾी जदोजहद करे रहिया आहिनि, इंसानी ख़िदमत करे रहिया आहिनि। काफ़ी अहिड़ा कम बि साईं करे रहियो आहे जेके अॼुकल्ह माण्हू लवाईंदा आहिनि। ॿिनि धुरनि खे ठाहिण जी कोशिशि ॾाढी करे रहियो आहे। काफ़ी मसइला पढ़ीदन शहर जा या ॿाहिरि जा आस पास जा साईं पीर रुकनुद्दीन कुरैशी हल करे थो। माण्हुनि जा काफ़ी माण्हू हुन वटि फ़ैसिले जे लाइ बीहंदा ई आहिनि ऐं हू उन्हनि जा फ़ैसिला करे उन्हनि खे मुतमिन करे छॾींदो आहे। हीउ प्रोग्राम म्यूज़िक प्रोग्राम हर साल इन ई जॻह ते थींदो आहे। हिते सिंध जा भलोड़ फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। नाज़रीन यूट्यूब ते लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। असांजी हीअ महिनत केसी ताईं कामयाबु वई। तव्हांखे असां बहितरीन वीडियो ॾेखारींदा रहंदासीं। हाज़िरनि जी वॾो तादाद मौजूदु आहे जेको इंजॉय करे रहिया आहिनि।
महफ़िल खे फनकार खे दाद ॾेई रहिया आहिनि, पंहिंजे पसंदि जो इज़हार करे रहिया आहिनि। महफ़िल मौसीक़ी हर साल सिंध जा भलोड़ फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। हिन वक़्तु बि तव्हांजे साम्हूं फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रही आहे। हाज़रीन तमामु इंजॉय करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो वॾो तइदाद आहे हाज़रीन जो। दरदार तव्हां पीर जुमन शाह जो मेलो ॾिसी रहिया आहियो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। नाज़रीन, पसंदगी जो इज़हार या पंहिंजे राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कंदा। असांजी हिमत अफ़ज़ाई लाइ हर साल जे हिन साल भी पीर जुमन शाह जो भरपूर तरीक़े सां मेलो लॻो। वॾी धूमधाम सां मेले जूं धमालूं हली रहियूं आहिनि। वॾो तइदाद माण्हुनि जो मेले में शरीक थी रहियो आहे। नाज़रीन, उमेद त तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी। पसंदि अचण जे सूरत में मूंखे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय जो बि इज़हार ज़रूरु कंदा। त असांजी हीअ महिनत केतिरे क़दुरु कामयाबु थी या अञा असांखे कीअं हिन प्रोग्राम खे पंहिंजे बहितर करणु खपे, उन जे लाइ को सलाह, को मशवरो बिल्कुलु तव्हां कमेंट सेक्शन में ॾेई सघो था। या हिन प्रोग्राम खे हिनखे कहिड़े तरीक़े सां बहितर कजे तव्हां ॿुधाए सघो था। पीर जुमन शाह जो मेलो आहे। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन, उमेद त तव्हांखे हीउ प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।